सिंध मां खंबे गुमकियल क़ौमी कारकुननि खे आज़ाद कयो। मोहसिन मक्स कांधड़े खे आज़ाद कयो। आज़ाद कयो। सिंध मां जुबिली तो लापता थियल क़ौमी कारकुननि खे जीअं सिंध स्टूडेंट्स फेडरेशन आरएसआर ज़िले हैदराबाद पारां साईं जीएम सैद जी 122 सालगिरह जे मौक़े ते सनींदड़ क़ौमी कारकुननि ते जुड़तू केस क़ौमी कारकुननि जे घरनि ते पुलिस जूं चढ़ायूं जबरी तौरु खंबे गुम करण ख़िलाफ़ हैदराबाद नसीम नगर चौक ते एहतजाजी रैली कढी वई। जसा ज़िले हैदराबाद पारां सॼी सिंध मां 17 जनवरी ते रहबर आज़म साईं जीएम सर जी सालगिरह जे मौक़े ते सिंध पुलिस जेका हमेशह हिन रियासत जी दलाल रही आहे उन क़ौमी कारकुननि जे घरनि ते मुसलसिल चढ़ायूं करे केतिरा ई क़ौमी कारकुन सवें क़ौमी कारकुन असांजा 17 जनवरी 16 जनवरी ते उन्हनि खे जेलनि में बंदि करे छॾियो। काफ़िलनि जी रस्ता रोकती गाॾियूं जेके आहिनि उहे पंहिंजे थाणनि ते कराया। असांजो हीउ जेको एहतजाज आहे असां सिंध पुलिस समेत उन्हनि समूरनि इदारनि खे चिता ॾियूं था पंहिंजे अहिड़ियुनि हरकतुनि खां बाज़ अचो। सुभाणे ईअं न थिए जो तव्हां पुरअमन सियासत जी रस्ता रोकयो सिंध जो माण्हू पंहिंजा कलम किताब ऐं पंहिंजो उहो जेको प्यार अमुन रवादारी जेका आहे उहा ख़तमु करे हथियार जे पासे ॾे वञे मज़ाहिमत जे पासे ॾे वञे। जॾहिं सिंध जो माण्हू उन पासे ॾे वियो त उनजा नतीजा तमामु ख़तरनाक निकिरंदा। हीउ असांजो जेको आहे हीउ एहतजाज असां करे उन्हनि खे वाज़िह कयूं था जेकॾहिं क़ौमी कारकुननि मथां हिन रियासत जो सिंध पुलिस जो जबर तशदुद बंदि न थियो त जसकम सॼी सिंध जे अंदरि एहतजाजी तहरीक हलाए उनजा ज़िम्मेवार सिंध पुलिस ऐं समूरा रियासती इदारा हूंदा। तरफ़ा ऐलानियल संदगीर एहतजाजनि जो सॾु ॾिनो वियो उन ते जसाफ़ आरएसआर ज़िले हैदराबाद तरफ़ां इहो एहतजाज असां उन रियासत खे जेका पुलिस गॾिजी उन्हनि कई आहे असांजी सिंध पुलिस खे वधीक असां इहो चऊं था पिया जेका अवां जूं हरकतूं आहिनि कंहिं बि रीति इहो तव्हां पाण सिधी रीति ॼाणो पिया था सिंधी क़ौम आहियो ऐं पंहिंजे सिंधी फ़र्दनि ते इहा तव्हांजूं एफआईआरूं जेका कूड़ियूं जेका क़ौमी कारकुननि ते घरनि ते चढ़ायो बेबुनियाद उन्हनि असां पंहिंजो छा पिया घुरूं असां एहतजाज ऐं पुरअमन तौर ते असां बीठा आहियूं। असां पुरअमन तौर ते बीठा रहंदासीं बि सही अवां जूं चढ़ायूं अवां जूं जेलनि में अवां जो वाड़नि असांखे पंहिंजे वाट सां असां रहबर जी जेका सैयदी ॾिनल वाट खां नथो मोड़े सघिजे। असां चिताव था ॾियूं असांजो मुतालबो न आहे असांजो चिताव आहे त इहो आईंदा इहा पंहिंजे हरकत खे कमी आणनि इन्हनि में न त पोइ असांजो इहो अञा बि वधीक तहरीकूं जेका तेज़ जेका रफ़्तार वधीक थींदी मज़ीद रियासती इदारनि सिंध पुलिस ऐं उन्हनि समूरनि खे इहो चेता था ॾियूं त जेके पुरअमन क़ौमी कारकुन आहिनि उन्हनि जे घरनि ते बिला जवाज़ चढ़ायूं करे चादर ऐं चौकीदार जो तकदस पामाल कयो वञे थी असीं सभु लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। उनखां अलावा पुरअमन क़ौमी कारकुन जेके पंहिंजे रहबर खे भेटा ॾियण लाइ 17 जनवरी 2026 ते वञी रहिया हुआ त उन्हनि जी हर हंधि रस्ता रोक कई वई। उन खां बाद में वरी हिकिड़ो क़ौमी कारकुननि जे मथां कूड़ा एफआईआर करे उन्हनि जी गिरफ़्तारियुनि जो सिलसिलो शुरू थियो आहे जंहिंजे तादाश में साईं इनाम सिंधी ज़ाहिद चन्ना ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि खे गिरफ़्तार कयो आहे। असीं उन्हनि जी आज़ादी जी फिलपोर रुकयूं था ऐं जेके जड़तू एफआईआरूं क़ौमी कारकुननि जे मथां दाख़िल कयूं वियूं आहिनि असांजो इहो मुतालबो आहे त उहे एफआईआरूं वापसि वरितियूं वञनि ऐं जेको क़ौमी तहरीक जे मथां ऐलानियल ऑपरेशन पियो थो हले असांजो मुतालबो आहे त उहो बंदि कयो वञे। ॿी सूरत में जेको सिंध जो रद्दअमल हूंदो क़ौमी तहरीक जो रद्दअमल हूंदो उहो हितां जे इदारनि खां ऐं हितां जे जेके बि रियासती इदारा आहिनि पुलिस आहे उन्हनि जे लाइ ॾाढो भयानक हूंदो। क़ौमी कारकुननि खे आज़ाद कयो। मोहसिन मक्स